टॉपिक शुरू कयो थो वञे जेके ओवर एक्टर शोरा अथई। ओवर एक्टर शोरा चवण जो मक़सदु माना जेके हरू भरू पीउ जा पैसा ज़ियान करण सेंटरनि ते ट्यूशन ते गुतू हणंदा वठंदासीं। बाबा हिते असां पढ़ंदासीं, बाबा हिते असां पढ़ंदासीं। तुमसे ना हो पाएगा बेटा। तो चवण जो मक़सदु ईअं त इहे हरू भरू शोरनि ताण जे चकर में एडमिशन वठण जा सेंटर वारा बाबा हिननि मां हेॾा ख़ुशि अथई त अहिड़ा चूतिया नेचुरल त असांखे खपनि जेके असांखे फीसियूं ॾियनि ऐं पढ़नि बि न। त माना वो तो और भी इंजॉयमेंट, टीचर भी साला ख़ुशि, स्टूडेंट भी ख़ुशि, अपन तो वैसे ही ख़ुशि। चवण जो मक़सदु इहो त जॾहिं तव्हांखे पढ़णो नाहे, थुका खाइणियूं आहिनि नेचुरल गधनि वांगुरु, हुते हुते गाहु चरणो आहे त पीउ माउ जा पैसा छो ज़ियान कया अथव? असल में ॻाल्हि इहो डायलॉग मूंखे ठहे नथो चवण, छो त मां बि हिकिड़ो नेचुरल गधो ई आहियां। पर हाणे बिरादरी जा माण्हू आहियो तव्हां, गधो बिरादरी मूं आहे त पोइ हाणे चवणो त पवंदो न। हिकिड़ो गधो चए त ॿियो बि त ॿुधो न, ईअं करे सम्झाइण खां बहितर आहे त सिधो सम्झायांव न, छो त अॼुकल्ह गधनि खे ज़बान बि आहे। चवण जो मक़सदु इहो आहे त तव्हांजो सेंटर ते वञो था छोकिरियूं ताण ज़लील केॾा थिया आहियो, ज़लील थिया आहियो या न थिया आहियो, दिलि ते एतिरो की चइजांइ ज़लील तव्हां या न। अगरि जे सेट थी वञे त पोइ ॻाल्हि ॿी आहे, पर जंहिंसां नथी थिए न उहो त तबियत सां ज़लील थियो थी कसम सां। हुते हुते तोका खाईंदी, हासिल कुझु बि न। छोकिरी ईंदई दर ते वञी बीहंदी, शो ऑफ कंदी, बुक्स हथ में, लुक्स गिटे ते साम्हूं रक्शे में छोकिरी लही, हासिल कुझु बि कोन। वरी हुनखे बीह या कननि में मेजर साहब फिल्म जी म्यूज़िक वॼंदनी आहे, साउंड में फेस में अलाए काॾे हलाए वेंदा थी, माना सरफेस खां ॿाहिरि आहिनि, सरफेस में आहिनि ई कोन। जेसि ताईं उहा छोकिरी माना वञे कोन तेसि ताईं हिननि जो माना पिटको इहो जारी रहंदो आहे। चवण जो मक़सदु इहो, मथे वरी हुनजे कढ वेंदई, ॾिसूं त कहिड़े हंधि वेहे थी, ऐं सॼो क्लास जेको बि हलंदो न सेंटर ते, पोइ कहिड़ो बि सेंटर हुजे, लाड़कणे जा सेंटर, रतिदरे जा, कहिड़े हंधि जा बि सेंटर भड़व त काथे बि हुजे न या, पोइ चवण जो मक़सदु इहो आहे छोरा सॼो क्लास जेको बि आहे, कलाकु हले ॿ हले, सिर्फ़ु दीद उन में हूंदनी। मास्तर खे छो ॾिसंदो भाउ? चवंदा आहिनि मास्तर पीउ आहे त हाणे पीउ त तोखे वणे ई कोन थो। दिलि सां लॻाई न, कुझु चीज़ सां झूठ नहीं बोलता, इहा ई त ख़ासियत आहे मां में। पोइ हासिल बि कुझु कोन। वरी जॾहिं उहा छोटी थिए, उहा निकिरी ऐं वञे, वरी लूसी कुती वांगुरु स्कूटर खणी हुनजे कढ, ॾिसूं त काॾे थी वञे। पुट जॾहिं तोखे हिकिड़ो माण्हू लेन नथो ॾे, जॾहिं तोखे चए थो त तूं तबियत सां भड़, हाणे छा चवां, तबियत सां तूं उहो आहे सम्झाई न, त पोइ तोखे कहिड़े कुते खाधो आहे? तूं हर भरू 200 रुपया लीटर तेल आहे, पीउ जो तेल ज़ाया कयो थी, किताब ज़ाया कयो थी, टाइम, माउ ख़ुशि त पुट पढ़े थो, पुट माइन जे कढ। मैं तो अपनी अम्मा को नई नूह लाके दूंगा। नूहनि जे चकर में ज़लील केॾा थिया आहियो, ॾाढी मुंहं में जॾहिं मुशरक कुचर थिया आहियो, पर ॿुधी नथा मरो। जॾहिं हिकिड़ी माण्हू तव्हां सेठ न आहे, मां चवंदो आहियां उसूल आहे, शरीफ को छेड़ो नहीं, चुतूं को छोड़ो नहीं। जॾहिं हिकिड़ो माण्हू तुंहिंजे लाइक नथो करणु चाहे त घुत हणी हुन में हिकु ज़ोरी कढ, ज़ोर ज़बरदस्ती काहे को मेरे भैया, या असांखां टिप्स वठितो, असां तोखे ॾियूं कुड में अची कोने में अची कॉफ़ी पीआरे ऐं टिप्स ॾियां या नथो सम्झे त? इहा मुंहिंजी वॾी डिमांड थी। मूंखे गर्ल्स रोज़ रोज़ चवनि पियूं यार तव्हां रुगो गर्ल्स खे बेइज़्ज़तो था कयो, बॉयज़ खे बेइज़्ज़तो छो नथा कयो? मां चवण में क्या करे, मैं भी थोड़ा थोड़ा बॉय है, पर हाणे मक़सदु चवण जो थोरो अॼु तव्हांजो बि टॉपिक सिधो मां करे छॾियां न। ऐं ॿिया थी CSS स्टूडेंट्स, ओए होए 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 होए, इनखे माना हिकिड़ो लफ़्ज़ रुगो चई न त मां CSS जो स्टूडेंट आहियां, इहे माना फेल बि हूंदई तॾहिं बि पाण खे SP सम्झंदासीं, पोइ हुननि जी टोन मटिजी वेंदी थी। जॾहिं इहे मैट्रिक या ग्रेजुएशन करे पोइ CSS जे कंहिं इदारे में पहिरें ॾींहं लाइ किताब वठण वेंदई न, किताब वठी घर ईंदई, टोन मटिजी वेंदनि। माउ भेण त ईअं हुकुम हलाई दादी ॼण हाणे बसि हिनखे SP जी भर्ती थियण वारो आहे, हिन खां हिनखे सर, यस सर, सल्यूट सर। ऐं फेल थिए त खिलाए केॾो, बिना हिकिड़ा नाकाम SP कम जा ई न, अञा तूं थियो न आहे, ॼाई न आहे। अॻु में ई नानी अम्मो रे बाबा आफ़ाक अहमद SP साहब, आफ़ाक भाई सम्झे थो न किथे थो ॻाल्हायां। त इहे माना हिकड़ी वरी पिट हूंदी थी, हासिल कुझु बि कोन, अॻु में ई SP बसि ॿुधंदुमि न। पर हाणे छा आहे, जीअं ई माना हो साल वेझा ईंदा वेंदा CSS जा, आस्ते आस्ते वरी वर्दियुनि वारनि जे ॿाहिरां वञी बीहंदई, ॾिसंदी फिटिंग में कीअं था लॻो, त तूं सलमान खान आहियो, तूं दबंग SP लॻंदे, मूंखे थोरो सम्झाए। अहिड़ो ढिढ थी मां वांगुरु, अहिड़ो हीअं तबियत सां ढिढ निकितल आहे तुंहिंजो बि, ढिढर भेणा सम्झे ई ॻाल्हि करे थो। 70 किलो वज़न खणी वरी ट्रेनिंग में भॼी बि न सघे। CSS करण सां भला तुंहिंजी मक़सदु छा आहे? चोर तुंहिंजे CSS जो इंतज़ारु कंदा आहिनि, त भाई यार CSS पढ़ियल आहे, तोखां इंटरव्यू न वठंदा, पोइ साले गोली मारते हे, तूं शूट आउट ते ध्यानु ॾे, किताबनि ते थोरो घटि ध्यानु ॾे। बाक़ी रही ॻाल्हि CSS जी, जहिड़ी तुंहिंजी शिकिल आहे न साहब, ऐं जहिड़ा तुंहिंजा कम आहिनि न सेंटर ते खचड़ करण वारा, तूं त सिपाही भर्ती थियण जहिड़ो न आहे। CSS जा ऑफिसर त वॾी ॻाल्हि आहे। बरहाल अलाह साईं जेके CSS में पढ़ंदा अथई हुनखे ख़ुशि करे, कामयाबु करे, कुर्सी दुआऊं गॾु। बाक़ी जेको फेल थियो त वॾो खिलंदो मां कसम सां, एॾो खिलंदो मां, जे मां जो आवाज़ तव्हां ताईं न पहुचे त आईने ते बि मुंहिंजो फोटो हणी पाण ते खिलजो, माना सम्झो त मां तव्हां ते खिलां थो। CSS बाजा थी न आहे, अॻु में मोटरसाइकिल जे पोयां सिंध पुलिस न जे, हल ठीकु आहे, तूं माना हिकिड़ो थी बि वहीं, तोखे पक आहे तूं सिंध में SP लॻंदे, थी सघे तूं पंजाब निकिरी वञे या ॿी हंधि काॾे निकिरी वञे, माना
ख़्याली पुलाव छो थो पचाए यार, हमेशह ख़्याली पुलाव पचाए थो, लूणु घटि आहे हुन पुलाव में, बुखियो आहियां भला, एसपी जी सीट जे कढ, थी सघे न थिए तूं पोइ। इन जे करे माण्हू फ्यूचर पंहिंजो जेको आहे पंहिंजे हथ में सिक्योर कयो, कुते वांगुरु ख़्याल इहे वॾा न कयो त बाबा मैं तो एसपी बनेगा उसके अलावा न, ऐं सिपाही भर्ती थी वञे या अर्दली भली थिए, कॾहिं मां कंहिं केस में जेल में जा अर्दली हुजे खिलाए कहिड़ो चूतियो। इन जे करे लड़कियों का पीछा छोड़ो, बुक्स के पीछे लगो।